अॻिते मळे जे इलेक्शन में सभु सपोर्ट कंदा आहिनि बट अदर देन दैट केॾा कम आहिनि की पाण गॾु मिली करे करे था सघूं. फॉर एग्जाम्पल असां जेको नओं साल आहे सिंधी नओं साल यानी चेटीचंड 3 मार्च असां मतिलबु सभु सेलिब्रेट कंदासीं. लाल साईं शाही मेलो जीअं लॻंदो आहे हमेशह खां पाटिया सर्कल तां हुनजी शुरूआति थींदी आहे. मुंहिंजी हिकु ख़ाली रिक्वेस्ट आहे तव्हां सभिनी सां की तव्हां सभई हिन दफ़े सोसाइटी मिली करे हिकु झांकी कढो. झांकी हिन करे कढणु ज़रूरी आहे छोकी असांजी जेके फ्यूचर जनरेशन्स आहिनि हुननि खे छा प्रेरणा मिलंदी. लाल साईं खे सभु मञींदा आहिनि प्रार्थना कंदा आहिनि बट इहा प्रथा जेकी असांजा जेके वॾा हुआ हुननि अञा ताईं बरक़रार रखी आहे. त असांजी बि ज़िम्मेदारी आहे की असां बि इहा जेकी प्रथा आहे हुनखे अॻियां वठी वञूं सो दैट जेके नेक्स्ट जनरेशन आहिनि उहे मोटिवेटेड फील करनि उहे पंहिंजा जेके संस्कार आहिनि हुननि सां जोड़ायल रहनि. त भरत भाई मूंखे लॻे थो तव्हांजी सॼी टीम सभई वॾा मिली करे कुझु न कुझु इनोवेटिव टीम हाणे ओलंपिक्स थियण वारनि त जेके ॿार पंहिंजे विस्तार में आहिनि एजुकेशन जी तरफ़ पंहिंजो समाज वधी रहियो आहे. बिज़नेस त पहिरियों खां ई प्रख्यात आहिनि बट स्पोर्ट्स जी थीम यस समथिंग लाइक दैट. हे त मुंहिंजो ख़ाली हिकु हाणे सोचियो न फर्स्ट थिंग जेकी मुंहिंजे माइंड में आई बट ॾाढी शयूं आहिनि जेकी असां ॿारनि जे विच में रखी था सघूं. फॉर इंस्टेंस हाणे असां